हिन वक्त असी मौजूद आयूँ सूफ़ी फ़कीर सैयद अनवर अली शाह बुखारी जानपुर वारे जी दरगाह ते। अव्हांखे ॿुधाईंदा हलायूं त सैयद अनवर अली शाह बुखारी जी पैदाश 1906 में थी ऐं वफ़ात 1960 में थी ऐं ही उर्स मुबारक 1961 खां अॼु ॾींहं ताईं लॻंदो पियो अचे, जिते अनवर साईं जो उर्स मुबारक चइनि ॾींहंनि खां शुरू आहे, जिते आवाम जी वॾी रश ऐं ॿियूं तफ़री स्टॉल लॻाया विया आहिनि, जिन में ॿारनि जे लाइ झूला, चोडेल, मौत जो खूह, सरगिस ऐं मिठाई जा तमामु घणा स्टॉल मौजूदु आहिनि ऐं ॿारनि जे रांदीकनि जा बि घणा स्टॉल लॻाया विया आहिनि। अचो त हितां जे आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं। तमामु आवाम जी शिकायतूं तमामु दुकानदारनि ॾाढी महांगाई करे रखी आहे, जेके बाज़ार में सस्ती महांगाई ॾियनि था पिया, उनजे बारे में असां त एतिरो चवंदासीं जो तब्दीली असांखे ई तब्दील करे छॾियो आहे। जेका बि इम्पोर्ट शइ अचे थी न, असांखे जेका 50 रुपए वारी शइ आहे न, हिन वक्त जे हिसाब सां असांखे 300 रुपए में मिले थी। तब्दीली असां आंदी आहे या तब्दीली आणण वारा न आंदी आहे। जेका बि इम्पोर्ट शइ अचे थी महांगी थी अचे, असांजे लाइ न जिते किथे महांगाई आहे। उन खां पोइ कारोबार जिते थींदो आहे न, उते 50% बि कारोबार कोन्हे को। असांजा रेट उहे ई आहिनि, हर को वठे थो, चए थो ॾे हवाले सां, छा थियो आहे, असांखे त उहो ई रेट ॾे जेको ॾींदो आहे। ऐं उन खां पोइ किराया भाड़ा जेको 10,000 रुपए में ईंदा हुआसीं, हींअर 40,000 रुपया किरायो आहे। सिंध धरती मुस्तक़बिल आहे, हिते महंगाई आहे, मेलनि ते माण्हू अचनि था, मेलनि में ज़रूरु ईंदा, महांगाई आहे। हाणे हुकूमत पारां ते जेकी सस्ती शइ उन खां पोइ ॿिया मज़दूरनि जो ख़र्चा तमामु घणो थो थिए। महंगाई आहे, इमरान ख़ान हर शइ अॻे असांजो बि पंहिंजो मिठे जो कारोबार आहे, जेको आहे तव्हां हर जाइ ते मिठे जो दुकान हूंदो आहे। असां बचड़नि जी रोज़ी अॻे सुठी कंदा हुआसीं, हाणे काई बि बचत न आहे। अॻे टीन गिहु जो मिलंदो 1600, साढी 1500, हाणे उहो गिह जो टीन 2400-2500 थी वियो आहे। खंड जो कटो अॻे 2400 मिलंदो, हाणे 4000 ते वञी पहुतो आहे। सस्ता छा जी आहे, काई सस्ता कोन्हे। जेको 200 रुपया हलाइनि था, एॾी वारी मिठाई हलाए करे हिननि खे कोई बचत न आहे। चाचो त ईअं आहे, हिनखे कहिड़ी ॻाल्हि आहे, नुक़सानु आहे बाबा। इहो 200 रुपया किलो छा हले थो, 80 रुपया किलो खंड थी वई आहे। सस्ता में महंगा ये सही मिले तो 60 रुपये पाव मिले तो 60 रुपये पाव। इमरान खान एतिरे महंगाई थी, सस्ता कर दिया सही महंगाई वॾी थी वई। इमरान खान वॾी महंगाई थी वई आहे, ॻाल्हि न पुछो। कोई मेले में केतिरी महंगाई हुई? कोई मेले में सस्ता ही 40 रुपये पाव हले पियो, पूरो हाणे हले पियो 70 रुपये पाव, 60 रुपये पाव हले थो। हुननि जी उहा आहे बराबर की जिता है, कोई ना रखी ना अरे तो 25,000 पुत्र 20 रुपया टोकन वठूंगा, 25,000 है 20 रुपया टोकन वठूंगा। पर सस्ती मिली है, महंगी है, महंगाई उरूज में थी है, भी महंगी थी है। 2 वैसा प्लाट है खुले, असां ये मरी आहे, ईअं में थे कुछ कोन थो। हाणे फिल्म पइजी आहे, पैसा घणो भरणा पवंदा, महंगाई उरूज थी वई। इमरान खान खे त आवाम चए थी माण्हू तव्हांखे ॾियनि था, ॾाढा ख़ुशी सां साईं उहो ई नथा ॾियनि, चवनि था 10 वठो या त फ्री 5 रुपया वठो। हिकिड़ी टोक आहे नी कोन, पैसा न आहिनि, मरी वियासीं, मरी वियासीं, महांग पियो दौर आहे। इहे चई था ग़रीब कारे मैदान में पूछी और
को सुनण वारो हुजे लुड़क मोतन जाल रायम को वठण वारो हुजे को वठण वारो हुजे ॻाल्हि सूरन जी नई अॼु को सुनण वारो हुजे ॻाल्हि सूरन जी नई अॼु को सुनण वारो हुजे लुड़क मोतन जाल रायम को वठण वारो हुजे को वठण वारो हुजे कच माणकन मोट थी अघो काओ कच माणकन मोट थी पलोए पायो सच पले पायो सच आछींदे लज मरा मुश्किल हबीबन जे हलण ले को हलण वारो हुजे हट हबीबन जे हलण ले को हलण वारो हुजे लुड़क मोतन जाग रायम को वठण वारो हुजे को वठण वारो हुजे ॻाल्हि सूरन जी नई अॼु को सुनण वारो हुजे ॻाल्हि सूरन जी नई अॼु को सुनण वारो लुड़क मोतन जाल रायम को वठण वारो हुजे वठण वारो हुजे ये मोहब्बत है, मेरा प्यार मोहब्बत वाला बंदा हूँ। अल्हम्दुलिल्लाह। महंगाई के हिसाब से क्या बोलोगे? मेले के हिसाब से अल्हम्दुलिल्लाह ठीक चल रहा है अल्हम्दुलिल्लाह। महंगाई के लिए महंगाई तो है, लेकिन इंसान को इंसानियत के दायरे में रहना चाहिए, हद क्रॉस नहीं करनी चाहिए। जो रेट्स है ना वो वही के वही है, लेकिन एक आवाज़ है कि जिस चीज़ महंगी है हमें तो चीज़ वही तकरीबन 5 साल पहले वाले रेट्स नहीं थे। अच्छा हाँ जी, लाहौर मुल्तान के रेट्स हैं सेम वही है। हवा बोल रहा है बहुत महंगी हो रही है, इमरान खान को बता नहीं ये गलत है यार। इमरान हो, नवाज शरीफ हो, जरदारी हो, कोई भी हो, इसमें किसी का कोई कसूर नहीं है।
इंसान के पास दो ऑप्शन होते हैं, एक गुड एक बैड। जिस रास्ते पे वो चले उसकी अपनी मर्जी है। बाकी योर विजिट इज़ वेरी ग्रेट फॉर अस एंड ब्लेसिंग फॉर माई शॉप। आई एम रियली प्राउड ऑफ यू। कहाँ से बिलोंग टू डिस्ट्रिक्ट रहीम। कोई भी आपको पता है इंफरादी तौर पर जाकर चेक करें रेट्स क्या मिलेंगे आपको पता चल जाएगा। अब मैंने तकरीबन 3 ईयर्स आगे 2 ईयर्स के लिए सही अच्छा अलाए काफ़ी दुकानदारी ॻाल्हियूं अंदरि साॻी शइ तव्हांखे पुराणे रेट में मिले पई। हर साल स्टाल हलंदा आहियो। केतिरो फ़र्क़ु आहे भला पोएं साल में हिन साल में केतिरो फ़र्क़ु आहे? ख़बर आहे वॾो फ़र्क़ु थी वियो आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थी वियो आहे। कहिड़ी ॻाल्हि थो करे माना हाणे में मकान हाणे में वधी वई आहे। हिन हुकूमत ने तबाह करे छॾिया। माण्हुनि में शहर आयो त रतड़ आई विया। रोज़ो किथे आहे? जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असीं बाज़ार में मौजूदु आहियूं ऐं काफ़ी जेके अवाम जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं थी उहे चवंदा महांगाई आहे ऐं दुकानदार चवंदा असांखे केतिरो महांगाई अचणु मिलनि था पिया जेके असांखे प्रोफिट कयो था। अचो त दुकानदार सां ॻाल्हि ॿुधायो। सॼो हाल महांगाई आहे सस्ता आहे भली? सर हीअं त महांगा जो दौर आहे पर महांगा कारोबार अच्छा करे वेंदी साल त सस्ता थींदी वरी ॾिसंदासीं त तव्हां असांखे ॿुधायो त महांगाई पोइ हुकूमत हिन हुकूमत केतिरो आहे फ़र्क़ु केतिरो आहे? महांगाई घटि आहे? अच्छा हाणे घणी आहे? जेके तव्हांखे हेठि मिलंदा इहे पहिरियों सस्ता हूंदा हाणे महांगा मिलंदा? इलाही फ़र्क़ु पइजी आहे नेट में। तव्हांजी रोज़ी में केतिरो फ़र्क़ु पयो? इलाही पइजी आहे असांजी रोज़ी 50 शइ 100 रुपए थी विया। एतिरे ग्राहक घटि था घणी वठंदा। बसर का किलो आहे कि बसर 40 रुपया ॿियो फ़र्क़ु आहे 200 आवाम खे तो ॾाढी महांगाई में मिठाई मज़ो बि न आहे। बसि साईं कर बसि आहे माण्हू चवंदा महांगाई जे करे कुझु इस्तेमालु करे कोन था जो हिकु नंबर माल आहे पले जो लॻे थो काथो जा घर लाइ पले जो भाॼी पीतो सफ़ा चेक करिए ना दिलि सां नहीं न हुन सां न कहिड़े साईं सैनवर साईं हुन साईं रोज़े ते आई आहे कहिड़ी दुआ घुरे पढ़ंदी आहे? अच्छा मेले में छा वरितो तूं? हाणे वठंदी आहे हाणे आई आहे छा? तूं छा वरिते मेले में? झूला खाधा न झूलनि ते मज़ो आयो? अदर किधर है?
फटाफट के वड़ा उहे बि हिन मेले में मौजूदु आहिनि ऐं हिते बाक़ाइदा जेके तमामु वॾे अंग में आहिनि नंढा वॾा सभु साइज़ूं तव्हांखे मिली वेंदियूं। अच्छा तव्हां इहो असांखे ॿुधायो त छा हिन जा बि शौक़ीन हूंदा जेके तव्हांखे ख़रीद कनि? हाँ सही मारियाली जा माण्हू माल लोके के बाइक के खरीद सही साजंदा वठंदा वॾा अच्छा मां तव्हांजी तरफ़ जी थिए थी जी सही हाँ हेल साल ख़ासि मौजूदु न आहे मेलो बिल्कुलु छोदा आबादी न आहे इनजे करे माना ख़रीदारी केॾी कंदा आहिनि। लोग छाजे करे न आहे महांगाई जे करे या आवाम घटायो आहे? महंगाई जे करे बि ऐं आवाम त तक़रीबन काफ़ी आई आहे पर हले महंगाई जे करे पोइनि हुकूमतुनि में हिन हुकूमत में छा कहिड़ो बदलाव आहे? फ़र्क़ु सही महंगाई में आया त ग़रीब माण्हू माना ख़रीदारी नथा करे सघनि त महंगाई आहे जेकॾहिं पैसो हुजे ये घणे था चढ़ो? बिना दिन ये चढ़ो 2000 रुपए जो आहे जेको तव्हांखे मां ॾेखारे रहियो आहियां 2000 रुपए हिन जो को शौक़ीन आयो आहे वठण लाइ? अच्छा असीं मौजूदु आहियूं सूफ़ी साईं सैयद अनवर अली शाह जी दरगाह ते ऐं हिते असांखे साईं जन साईं मुनवर नालो साईं मिलिया आहिनि अचो त हुन सां ॻाल्हि कयूं। ये सॼी पंहिंजे हिसाब सां हाँ ये पाण हथो गुट जो वर्ष में रखायो आहे सकाफ़त जे हिसाब पंहिंजे काम जे हिसाब न न औकाफ़ काफ़ी कोन्हे त पंहिंजो तमामु असां मेला जेको आहे कि सूफ़ी दर्स आहे हिकिड़ो सूफ़ी रंग आहे हिकिड़ो इहो मोहबती हिकिड़ो पैगाम आहे। 4 माण्हू गॾु थियनि था पाण में मिलनि था किथे किथे जा मिलनि था पाण में ऐं मोहबत में मिलनि था इहो मिलनि जो असरु जेको आहे इहो सुठो आहे थोरा किथे 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 मिलाए इहो रौनक आहे त मिलनि था हुजनि हिते सूफ़ी राग विराग में ॼाण पए थी पवंदी हर क़िस्म जो हिते दुकानदारी बि आहे हर क़िस्म जो शौक़ सम्झो निकिरनि था हिते हर शइ माना मौजूदु आहे मेले में माण्हू ज़रूरु था। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं मौजूदु ॿुधायो जेको तव्हांखे यादि हुजे हिकिड़ो। मौजूदात इलाही आहिनि पर शो ऑफ नथा करे सघो। चलो ठीकु आहे सोच टीवी जे ॾिसंदा तव्हां पंहिंजे मुरीदनि खे को पैगाम इहो आहे मुंहिंजो मुरीदनि खे या बल्कि सम्झो पूरी दुनिया खे पूरी सिंध खे सही मुंहिंजो पैगाम इहो आहे भाईचारो रखो ऐं हिक ॿिए सां प्यार मोहबत वंडो इन खां अलावा कोई मज़हब आहे ई न। पाण मुरीदनि सां हिते मोल मुलाक़ात कंदा हुआ इहो उहा जॻह असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं जिते अनवर साईं पाण अची वेंदा हुआ। साईं जो फुकरा आहिनि साईं जा मङण वारा उहे रखंदा आहिनि नालो असलो हीअ साईं जो तख़्तगाह आहे साईं मालिक पाण वेठा आहिनि असीं फुकरा आहियूं टोॾा ड्यूटी वारा अच्छा कंजा हीअ साध आवाज़ असुल वॾे ज़माने खां वठी साईं जूं धमाला लॻंदियूं आहिनि हीअ साध पियल आहिनि। अच्छा हे उन दौर जा साज़ आहिनि नगरा आहिनि उन दौर जा अच्छा तव्हांखे रखी छॾिया। हा साईं सदरीन हीअ जेका असां तव्हांखे टारी ॾेखारिया आहियूं इहा तारीख़ी टारी आहे ऐं हिन जे बारे में ॿुधायो वञे थो त जंहिंखे औलाद न थींदी हुई उहे हितां जेके पन पटे करे चॿाड़ींदा हुआ त उनखे औलाद थींदी हुई। अचो त हिन मौक़े ते असां हिकिड़े ॾाए खां पुछूं था तंहिंजी दुआ सां टारी थियल आहे इहा पुट ॾींदी आहे पन साईं जन जो हुकुम हुयो त बाबा नी मूं पन पचो त अॻियां अलाह औलाद थींदो औलाद हर शइ हर शइ सफ़ा बि थींदी आहे हर शइ टारी आहे मालिकनि जे दौर सां आहे। अच्छा ही फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे रहियो आहे अचो त संदसि साईं जी शाइरी अॼु बीमारी वेही छॾे अचो त उहो ॿुधो साईं। महबूब जे दीदार में अॼु बीमारी वई कॾहिं वो अॼु बीमारी वई कॾहिं महबूब जे दीदार में कुर्बान था तैयार था कुर्बान था तैयार था कोन्हे को घटि करार में अॼु बीमारी वई कॾहिं वो अॼु बीमारी वई। बीमारी वञी करे खसी थिए जेको कुझु थिए हिन में पाणी भरे करे पीए तर करे बीमारी छॾे वञे।
रेल में बंद आए हाँ बंद आए तो बाद हो कोई दरवाजे को खंड करे तो कल्याण खटाने कोई तैयारी करती अनवर साईं जे मेले जा तमामु घणा मंदर ॾेखारियासीं ऐं तव्हांखे असां अनवर साईं जी जेके हिन वक़्तु मौजूदा शख़्सियतूं उन सां इहा ॻाल्हि ॿोल कराईसीं हिन खां अलावा जेको हिन अनवर साईं जे हुयो बीमारी हुयो उहो तव्हांखे ॾेखारियोसीं जेको बेलावत जे लाइ जेके फन तयारी हुई उहा तव्हांखे ॾेखारीसीं हिन खां अलावा तव्हांखे बाज़ारी बि ॾेखारियोसीं ऐं हुन खां अलावा तव्हांखे आवाम सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं हिन मौक़े ते असांखे इजाज़त ॾींदा कैमरामैन मनोहर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी